मोरो में म्यूनिसिपल मुलाज़िमनि तरफ़ां पघारूं बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ 6 ॾींहं बि पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो आयो, जंहिंजी अॻुवाणी मसमात नाहिद शेख, एजाज़ शेख, ज़ीशान शेख ऐं ॿियनि कई। क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि डॉक्टर हिदायतुल्लाह सूमरो ऐं ज़ाकिर सूमरो पिणु संदुनि एहतिजाज जी हिमायत कंदे शामिल रहिया। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सीएम सिंजूरो नूर समूह केतिरनि ई मुलाज़िमनि जी रिटायरमेंट समेत 5 मुलाज़िमनि जी पघार बंदि करे छॾी आहे। नाजाइज़ तौरु पैसा घुरिया पिया वञनि, न ॾियण जी सूरत में संदुनि पघारूं बंदि कयूं वियूं आहिनि ऐं खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुलाज़िमनि वधीक चयो त हू रेगुलर ईमानदारी सां ड्यूटी कंदड़ आहिनि, जॾहिं त उनखां सवा खाइनि इज़ाफ़ी ड्यूटी पिणु वरिती वेंदी आहे, जेका हू बिना कंहिं इज़ाफ़ी पघार जे कंदा आहिनि। हिन वक़्त ताईं कचनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे, जॾहिं त केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके घर वेठे पघार खणी रहिया आहिनि। मुलाज़िमनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मोरो शहर जे समूरनि पहाड़नि ऐं रोडनि ते गंदो पाणी बीठल आहे, जेसिताईं खेनि पघार न ॾिनी वेंदी तेसीं हू कमु छॾे हड़ताल करे एहतिजाज जारी रखंदा। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।